रिपोर्ट कुर्बान मरी सकरन। ठरी मीरवा में स्कूल टीचर कंवल आरइन के अगवा करण वारे वाक़े खिलाफ मरकजी तंजीम आरइन पारां डॉक्टर नेमत आरइन, अब्दुल मजीद अब्बासी, सैयद एहसान अली शाह रज़ा, मोहम्मद चांडियो, मुराद खानज़ादा जी अगवाणी में चांडिया पेट्रोल पंप खां नेशनल प्रेस क्लब सकरन ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो करे जवाबदार मखसूस शहर ऐं ठरी मीरवा पुलिस खिलाफ सख़्त नारेबाज़ी कंदे जवाबदारनि खे गिरफ़्तारी करण जो मुतालबो कयो आहे। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त ठरी मीरवा में प्राइमरी स्कूल टीचर कंवल आरइन खे मखसूस शहर ऐं नामालूम माण्हुनि पारां न्याणी खे अगवा करण जी कोशिश कई, पर उतां जे मुक़ामी माण्हुनि स्कूल टीचर खे अगवा थियण खां बचाए वरितो, पर वाक़िए जो केस बि दाख़िल कयो वियो आहे। पर DSP ठरी मीरवा जवाबदारनि दुर जे पुठभराई करे जवाबदारनि खे गिरफ़्तार नथो करे हिननि एला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त इंसाफ़ फ़राहम कयो वञे।